खिवड़े जो करे डज 40 ढगियूं रखियो खिवड़ करी अब गोठ चढ़ियो थरियण में जलसन में ईंदा आहियूं ना थर में थरियण के चवंदा आहियूं मर 200 ढगियूं ज़कात त कढो न भागा 400 ढगियूं हिकड़ी ढगी भी ज़कात में कोन ॾींदा मुल जे चवण ते भी माल विरायूं कोन ॾींदासीं माल चारण को सवाल आहे डज़ थी तो ज़कात में हिकड़ी कोन ॾिनी डज़ थी जो खिवड़ जो करियो तो 40 ढगियूं पियूं पत कढ 40 मरी वई उसे बर्दाश्त कयूं हिकड़ी गुदा करण कोन ॾिनो लाश खणे विया तो वता फकीर सॾ करे पुछो ॾे लाश माई जो आहे मुड़स जो आहे चऊं माई आहे माई जो लाश आहे चई भला कुंवारी हुई परणियल हुई चऊं कुंवारी हुई पर मरी वई चई वञ भेणिया मुई बर्दाश्त कयूं पर ॾिनऊं कंहिंखे कोन ओधर जो आदत आहे न गुटका मैन पुड़ियों ऐं बीड़ियों के पिंदा ओधर ते राशन रेज की दुकान था ओधर ते कपड़ो पठाणा का ओधर ते जो हसी ओधर जा आदत मौत बि असांखे ओधर ते क़बूल आहे हींअर जेकॾहिं इज़राइल त गेट मां लठ खणी फिरी अचे त सभु चङा माण्हू गॾु थिया आहियो रज़ा ख़ुशी सां जेको आंगर मथे खणी थो हुनखे हिते पूरे थो रू थो कब्ज़ करियां मारियांसि पर जेको रज़ा ख़ुशी सां आंगर मथे खणियो उनखे थो पूरो करियां हे जेके बि नेक नमाज़ी वेठा आहिनि न हिक ॿिए खे ठूंठियूं हणंदा मूंखे सुभाणे ज़रूरी कमु आहे कसम कैश में असांखे मौत बि क़बूल कोन्हे अबा उधर ते सदके वञा सदके क़ुर खणंदी या ऐं अलाह साईं खे ख़बर हुई त हिन खां कोन खजंदो इन्नहु कान ज़लूमन जहूला तकड़ करे हा करे विधई हाणे अलाह साईं कई महिरबानी जॾहिं क़ुर असांखे ॾिनई ते न त विच में वास्तो पैदा कई वो वास्तो आहे इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक हाणे क़ुर जेको अचे पियो न सो डायरेक्ट अचे पियो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल मुबारक ते नज़लहु अला क़ल्बिक क़ुर तो चवे त क़ुर मूं नाज़िल कयो रसूल जी दिल मुबारक ते ऐं रसूल जी दिल मुबारक में वो बर्दाश्त जी ताक़त आहे वो करंट आहे वो पावर आहे जेका क़ुर जे जलाल के बर्दाश्त पई करे अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा हुमैरा कायनात जे मोमिननि जी मां फरमाए थी त सख़्त सियारे जे मौसम में जॾहिं अल्लाह जे रसूल ते क़ुर लहंदो हो त साईं जिन जे पेशानी मुबारक ते पसीनो मोतियुनि वांगुरु कतारूं करे किरंदो हो एॾो क़ुर में जलाल हो इहो सिधो आयो रसूल दिल ते ऐं वरी इहो क़ुर जॾहिं रसूल जी रहमत ऐं शफ़क़त वारी ज़बान मां जारी थियो तिलावत शुरू थी तॾहिं अलाह साईं फरमायो वलक़द यसरनल क़ुरान लिज़िक्र फहल मिन मुद्दकिर पहिरीं त जलाल हो पर रसूल उनखे थधो करे विधो रसूल उनखे आसान करे विधो नॉर्मल करे विधो 11,000 वोल्टेज जी लाइन पई वञे बिजली जी मोबाइल भी चार्ज करनी है कुंडी लगाए 11,000 वोल्टेज की लाइन में कुंडी लगाए तार खणी डज कराए धमाको थी दो मोबाइल सड़ी थी 11,000 वोल्टेज जो पावर मोबाइल बर्दाश्त कोन कंदी 11,000 वोल्टेज की लाइन में कुंडी लगाए घर खणी जी लाइन पंखा भी सड़ंदा फ्रिज भी सड़ंदो बत्तियों भी सड़ंदियूं इस्त्री भी सड़ंदी सब टपड़ साड़े चट कंदे 11,000 वोल्टेज जो पावर घर जा टपड़ ये बर्दाश्त कोन कंदा वो अटकल थी पो विच में वास्तो खपे छा ट्रांसफार्मर लगंदो 11,000 वोल्टेज की लाइन ईंदी ट्रांसफार्मर में वो ट्रांसफार्मर में जा लाइनूं मिलंदियूं ॻोठ खे वो सर्विस तारूं पो मीटर पो फिटिंग पो बोर्ड पो पॉइंटूं हाणे पंखा हलंदा बत्तियूं बि चार्ज थींदियूं हाणे सभु कुझु थींदो मोबाइलूं बि चार्ज थींदियूं विच में ट्रांसफार्मर खपे हाणे ट्रांसफार्मर 2 कम थो करे हाई पावर के कैच तो करे नॉर्मल पावर 220 वोल्टेज सप्लाई तो करे ॻोठ खे हाई पावर के कैच तो करे नॉर्मल पावर सप्लाई तो करे कुरान में जलाल है हाई पावर है पर दावे का अचे पियो रसूल जी ज़ात जी दिल मुबारक ते हाणे रसूल 2 कम पियो करे कुरान जे जलाल के बर्दाश्त पियो करे हाई पावर के रसूल कैच पियो करे इन ही कुरान के नॉर्मल करे वरी उम्मत के पढ़ाए पियो